बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। गालिन खाग में एक गुजारिश। जो अब्दुल मजीद खान गुजारिश छा जी असांखे एतमाद शहबाज खान गाल एतमाद जी नहीं, गाल हा नज़्म व ज़ब्त में आपे में रहण जी। अब्दुल मजीद खान जॾहिं ॿई दुरियूं भरवसो करे आयूं आपे में रहंदियूं। बहराम खान जी थुर मां केरु ॻाल्हियूं रखंदो? रईस मां ॻाल्हियूं रखंदुसि ऐं मां दादन जी हमराई कंदुमि। ऐं शहबाज खान मां ऐं ज़फ़र कंदासीं। मां हिननि जी सपोर्ट में ॻाल्हाईंदुसि। रेस अब्दुल मजीद खान हिकु अर्ज़ आहे। चओ। रेस जेकॾहिं हिन धुर जा ॿ माण्हू ॻाल्हाईंदा त मूंखे बि ॻाल्हाइण जी इजाज़त ॾिनी वञे। ठीकु आहे, वधीक कंहिंखे बि ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे ऐं कंहिं ॻाल्हि में मुदाख़लत करण जी ज़रूरत न आहे। हणसबो नुमराइनो फैसले में खास माण्हू आयसि, सबके न छॾेसि। रेस अब्दुल मजीद नान हुकुम से वरना ने खबर अफकना जोशना। अवल बहराम खान जी थुर ॻाल्हियूं रखंदी। मुंहिंजे घर ते हलां ऐं डॉक्टर सतार जे क़त्ल सां गॾु मुंहिंजे बिरादरी जे छिलनि ज़ख़्मियुनि क़त्लनि हमलनि नुक़साननि ऐं नाइंसाफ़ियुनि सां गॾु मां इहा ॻाल्हि ज़रूरु रखंदुसि त सगार खान जे सरपंच में थियल फ़ैसिले जी इनहरा ऐं सामुन सां थियल नाइंसाफ़ियूं बयानु कंदुसि। उन खां पोइ पंहिंजे बिरादरीअ सां कलूरनि जो वधीक ज़िक्र कंदुसि। वैसे असल में उम्मीद तो कयां त समूरियूं ॻाल्हियूं रहिस अब्दुल मजीद खान पंहिंजे ज़हन में रखियो हूंदियूं। जेकॾहिं ॿीहर ज़रूरत पई त मां ॻाल्हाइण जे हक़ जी इजाज़त घुरंदुसि। कसीस बाजगीअ जे करे थियल क़त्ल सॼो तर लत पत थी असांजी बिरादरी ऐं रेस जे हवाले सां मां हिकु अर्ज़ु रखंदुसि त रेस मूं तव्हांजे अॻियां तफ़सील रखिया। वधीक रेस बहराम खान तव्हांजे अॻियां ॻाल्हियूं रखंदो। रेस अब्दुल मजीद खान दादन ऐं शफ़न हिकु अधु ॻाल्हि रही आहे जेका मां रखंदुसि। शहबाज खान ऐं संदसि कबीले हाणे इंसाफ़ भरे फैसले ते पहुचण अवां जो कमु आहे। शहबाज खान हाणे तव्हांजी बिरादरीअ वारो आहे। तव्हांजी बिरादरी जी औरतुनि खे शाम जे नाले में क़ैद करणु नंढो मसइलो न आहे, पर इहो तइ थी चुको आहे त हिते उन ई तइ थियल मामले ते ॿीहर ॻाल्हाइण फज़ूल आहे। ऐं नई वरी हिकु बिरादरी जो ॿी बिरादरी ते कंहिं मामले ते जंग लड़ण जो हक़ आहे। के इल्ज़ाम हिते लॻाया विया आहिनि। दर हक़ीक़त इहा आहे त बाक़ी रहियूं ॻाल्हियूं ज़फ़र ऐं शहबाज मां काफ़ी देर सां आयुमि हिन तरह में ऐं कासिम बि सऊदी मां आहे। सिर्फ़ तव्हां मां काफ़ी देर सां आयुमि हिन तरह में ऐं कासिम बि सऊदी मां आहे। सिर्फ़ तव्हां हिकिड़ो खून सोडल जो लेखियो न तॾहिं बि उटल में नज़र ईंदो।
उनजी बाह जो लेखो शामिल कयूं त तारादीअ जो पुड़ गरो थी ज़मीन ते वेही रहंदो। असांजी बिरादरी सां जेकी मां इहो ई चवंदुसि, वधीक तव्हां आमीन आहियो। वैसे अब्दुल मजीद खान हिते बिरादरी जे मामलनि ते ई गौर कयो वञे। बिरादरनि बाबति मसइला बहस हेठि हाणे निबेरिया वञनि। कासिम सही चयो आहे त बिरादरी जे अंदरूनी मामलनि ते न सोचियो वञे ऐं न जरगे में वीचारियो वञे। बहराम खान जी बिरादरी हाणे मामलो अमीन ते छॾी था त गौर करे ऐं उन्ही मामलनि जो निबेरो सोचे। मूं सॼो तफ़सील नोट कयो आहे। अगवाउनि, फरियादुनि, इस्पतालुनि, रियासत हमले कुल 63 क़त्ल थिया आहिनि। मां क़त्ल जो आदी न आहियां। मां मशवरे खां पोइ फ़ैसिलो कंदुसि। 31 क़त्ल बहराम खान जी बिरादरी जा आहिनि। क़त्ल बहराम खान जी बिरादरी जा आहिनि ऐं 32 क़त्ल शहबाज खान जी बिरादरी जा आहिनि ऐं 96 लख बहराम खान जी बिरादरी खे भरणा पवंदा। पर इहा रक़म हर हिकु मक़तूल जे वारस खे मिलणु खपे, छो त को बि क़त्ल में न वेंदो। इहा रक़म 3 महीननि जे अंदरि ॾिनी वञे ऐं संग चटी शरीयत में बि जाइज़ न आहे, पर कंहिं मुल्क जे कानून में बि जाइज़ न आहे। इन करे शहबाज खान जी बिरादरी खे बहराम खान जी बिरादरी चटी वारो संग न ॾींदी। आख़िर में चवंदुसि जेकॾहिं फ़ैसिलो क़बूल आहे त दुआ घुरऊं। ॿी सूरत में सभिनि जा रस्ता खुलियल आहिनि। दादा न कबूल आहे फ़ैसिलो? हा रईस कबूल आहे। शहबाज खान, हा कबूल आहे। बिस्मिल्लाह। ॻोठ में बिरादरनि जे जरगे जो हुलो हो। असांजी ऐं दादन जी बिरादरीअ में अम्मा? हा, खुदा करे बिरादरियूं खीर खंड थी वञनि ऐं ज़ुल्म जो ॾोल लही वञे। अम्मा, असां ते कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? असां त शहबाज खान कावड़ करे या मीरल आहिनि त असांजी बिरादरीअ जा न। बिरादरियूं ठही वञनि त चङी ॻाल्हि आहे, पर अम्मा असांजा अज़ाब त साॻिया ई रहंदा। मन असांजी बि अलाह ॿुधे नूरी, असांजे लाइ छुटकारे जी का राह खुले। मुश्किल आहे अम्मा। मुश्किल ज़रूर आहे, पर नामुमकिन न समझ नूरी। रब वॾो आहे सभ खां, को बि उन जे आॾो कुझु कोन्हे। बेशक अम्मा, उन वटि दाह आहे, उहो ई अघाईंदो। जेसीं ताईं आह अघे तेसीं ताईं शहबाज ऐं मीरल जूं मुसीबतूं पीही छॾींदियूं। रब हींअर ताईं बि नंग पाल रहियो आहे, हाणे बि रहंदो। वो सही थी चवी मासी। अब त गफूर रहीम आहे। मासी मूं घणो भोगियो आहे तव्हांजूं छिड़बियूं, गोलियूं, गोलियुनि जहिड़ा ताना, शहबाज खान जूं सटूं, अस्पताल, लाकअप, थाणा सभु सठा अथमि। इहे सभु साबिया थी पवनि, सभु थक ॾेई पवनि। तो न सताइण जो वाइदो कयो हो न, माफ़ियूं घुरियूं हुयई ऐं वरी आयो आहे। मूं सतायो? मूं का अणवणंदड़ ॻाल्हि कई न, उन लाइ का माज़रत न का ॻाल्हि कई हुयमि। नूरी, मुंहिंजो अचणु बुरो थो लॻे छा? हा, तुंहिंजो हिते अचण बि असांजे लाइ अज़ियत आहे मिरल। मासी एॾो ख़राब ऐं भयानक आहियां मां? तो वटि तसवुर बि न हुजे त असांजे लाइ केतिरो ख़तरनाक आहीं। तूं जानवर आहीं, वेशी आहीं। मुंहिंजी रग थिड़ी न, इहे माफ़ियूं तलाफ़ियूं विसरी वेंदियूं। साॻियनि पेरनि ते अची बीहंदुसि। 5 लख ईअं करे भरे निकितो आहियां त मतां शहबाज खान दाव करे वञे। असीं दाव जो सामान आहियूं? न, मूं इहो कोन चयो आहे। मां लाकअप मां निकिरी सिधो हेॾां हलियो आहियां। इहो चवण त सोची समझी वाहकार में फ़ैसिलो कयो त सुबुह जो सवेर निकिता हलिया हलूं, बाक़ी शहबाज खान सां मां पाण निबिड़ी पवंदुसि। लाज़मी नाहे
त हर ज़िक्र वेही कजे। खुदा खैर करे, अमन सां फ़ैसिलो थी वञे। दादा ना तेज तबियत या जिद करे मञाइण जी कोशिश में लोटे मां बगड़ गड़ो बणाए न मोटे। कैसा दी ॻाल्हाई मां? हर पल तुझी ॻणती ऐं उल्को आ दादन। न कर ॻणती। इहो त मां जी दिल खां पुछ न दादन। अम्मा चई चई ज़बान में फलूकड़ा पइजी विया आहिनि, पर तव्हां जी अॻणती ख़त्म ई कोन थी थिए। मोरा सणाई कंदो न त मां कुझु बि कोन थींदो। फैसले जी ख़बर ॾे। फैसले में सम्झ त असांजे धुर जी सोबत ई आहे। समझा छा मतलब? रईस अब्दुल मजीद खान सब घणे मामला निबेरिया, पर नूरीअ बाबत साफ़ फैसलो न थियो आहे। कीअं साफ़ फैसलो? सख्तीअ सां शहबाज खान खे बदमग़ज़ी खां न रोकियई। नूरीअ जो मसलो वरी बि संदन बिरादरी ते रखियाऊं। इहो त सही थियो दादा न। ज़ाहिर आहे हुननि जी बिरादरी जी आहे त संदन हुननि जी बिरादरी जो मसलो आहे। असांजी बिरादरी जे मथे में सूरत न आहे न। मुंहिंजी दिल जो सूर आहे मां। तुंहिंजी दिल जो? हा मां, मुंहिंजे दिल जो रोग आहे। पहिरियां त हिते अचनि ई कोन, साम्हूं बणिजी साह जे सगन में न पोइजनि। जेकॾहिं ईअं थियो त संदन हर दर्द हर तकलीफ़ मुंहिंजी आहे मां। अॼु ताईं त तो अहिड़ो ज़िक्र बि न कयो आहे। लाज़मी नाहे त हर ज़िक्र वेही कजे। ॿियो त डॉक्टर सतार जो क़त्ल नूरी वारनि जे हवाले सां थियो न। मां हुन जे क़त्ल खे गुम करे छॾियाऊं, आम क़त्ल सां। होॾा सोडल जो क़त्ल आम न हो दादन। लॻे थो त तो फ़ैसिलो दिल सां क़बूल न कयो आहे। न मां दिल जी ॻाल्हि कई आहे, दिल जी। रहियो फ़ैसिलो सो बि दिल सां क़बूल कयो आहे। शहबाज खान ऐं हुन जे बिरादरीअ सां मिलंदुसि। छा लाइ? नूरीअ जो संग खुरंदुसि। समझदारीअ खां कम वठ। बिरादरियूं मस ठहियूं आहिनि। वरी तकरार शुरू थींदा त ॾोह सॼो तोॾां ईंदो। जहिड़े छेड़े सां न, मां नूरीअ वारनि जे रास्ते सां बादल वारनि खे चवंदुसि। नाहे ज़रूरत। तो लाइ संग खोड़। वरी जहिड़े जी बाहि भड़की त झड़प में अची खाक थी वेंदासीं। ॾिसबो इन ॻाल्हि खे मां। जेकॾहिं मानी आहे न त खणी आ। मानी खणी थी अचां, बाक़ी न चढ़ाइप वारी सोच खां पासो कर दादन। मूं चयो हो न त असां हक़ ते आहियूं। हाणे अची बि ॾिसनि कासम वारा त पक करायनि त धाणो धणकी आहे, धणकी न आहे। रईस अब्दुल मजीद जी खुदा तरसी छुटी, तू वरी मथा लही अची कासम वारनि खे पक कराईंदी। बेअर कानी कंहिं जाइ जी। छा जी पक बाबा? अमा मुमल असुल कुरान शरीफ जे आयतुनि ते इस्लाम जे हिसाब सां फ़ैसिलो कयाई ऐं चयाई त संग चटी जेको आहे न सो ग़लति आहे। अमा मुमल असुल हदीस ऐं शरीयत जा मिसाल ॾेई फ़ैसिलो कयाई त संग चटी ग़लति रवायत आहे। असां माण्हू रोज़े ऐं निमाज़ सां गॾु मुस्लमान जी हैसियत में रुगो शरीयत खे सम्झूं न, ईअं न थिए मुमल। बिला शक बाबा। डॉक्टर सतार चवंदो हो त दुनिया में किथे बि ईअं कोन्हे जीअं असां वटि कातिल रस्मूं आहिनि। छोकिरी ॼमंदी कान त असां पेट लिखी संदसि शादी कराए था छॾियूं। फिड़ूं मर्द, चटीअ में औरत। बाबा ये कुकू त कंदी रहयसि, पर कंहिं बि न वरनायो। मूं वरनायो हूं। इहो तुंहिंजो पीउ हथ वठी तोखे खाईअ में उछलायो। माठ बि कंदी या न? मां इस्लाम ते आहियां। रोज़ाना नमाज पढ़ां थो, त जुमे जी बि नमाज पढ़ां थो। जुमे जी नमाज उन मस्जिद में पढ़ंदो है न जंहिंमें भत विराइबो आहे। नमाज थो पढ़े जुमे जी। दाणो हाणे तूं बि नमाज पढ़, न त सौटिन सां पासा सुकाए छॾींदोसांइ।
ऐं रब यादि अची वेंदी। अम्मा तूं हाणे खणी छॾ बे। बाबा सुबुह खां वियो आहे, हाणे थकिजी आयो आहे। मानी बि खाधी अथस अलाए न, इहो पुछण खां सवाइ शुरू थी वई आहीं। अम्मा मुक़ाबले में कुझु क्यास त करे। क्यास वरी बि औलाद खे ईंदो, हिन गाजनि जी चिनड़ीअ खे क्यास ईंदो। हाँ सही, अॼु ताणी औलाद मानी खाराई अथई न, ही हिते न हुई त कंहिं थे मानी क्यास करे खाराई। बेशुक्रा, अञा चवी थो त धाणो चवे थी, धाणो धणकी आहे, धणकी न आहे। यार इस्माइल, संग चटीअ जो फैसलो शुरू खां ई रईस अब्दुल मजीद खान करे न, त ये तकलीफ़ ही न ॾिसूं। वाकई शफ़ न, पर ख़ैर ये ॾींहं ॾिसणा हुया खानदाननि खे। ॿियो त सभु ईअं न आहिनि सोचींदा, तॾहिं त होॾां फैसले कराइण जो ध्यान ई न वियो। ख़ैर जेको थियो भलो थियो, पर 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 रक़म कीअं थी? रईस रखंदा राज ते थी वेंदी वॾी रक़म। मामलो बि वॾो शफ़ न, पर हाणे तादन सां बि ठाह कर। इस्माइल हरी न चजाए, न त ही शफ़न छेर छेर। यार ॿी बिरादरीअ सां ठाह कयूं था, बाक़ी पंहिंजी बिरादरीअ सां ठाह में कहिड़ो हर्ज? जेकरे तोखे जी मिठो थियो आहे न इस्माइल, पोइ मूंसां न गॾिज। छा मतलब? मतलब त दादन खां डिॼी तो साह जी लगी थी, पोइ मूंसां मिल बि न। मां ओसी ताणी दादन सां ठाह न कंदुमि जेसि ताईं चाचे सोराब खां हू माफ़ी न वठंदो। इहो त तुंहिंजो फैसलो आहे न शफ़ न, जॾहिं को रेस फैसलो करे पोइ चो शफ़ न। मां कंहिं रेस वटि बि न विधुमि, ऐं तोखे खुदि ख़बर आहे त मां बराम खान सां ॾंद बि ॾिना आहिनि। बगन जो बोल अलॻि फाइणो आहे त दादन जो डूल अलॻि फेराइणो आहे। उनजो छे वरी बि ठाह शफ़ न। तूं न लफ़्ज़ ठाह चवी थो, ॼण गोली वहाए थो कढी। उन करे हुन न सिर्फ़ चाचे सोराब वारनि सां गुस्ताखी कई आहे, पर हुननि खे मारे चुको आहे। मुंहिंजो शर्त जाइज़ आहे इस्माइल, अॻु में चाचे सोराब खां माफ़ी वठे, न त पोइ ही शफ़न छेर छेर। बाबल बाड़ लगी आ चाहे जी न किबला, मां चाहे पिया ई कोन। बाक़ी छाजी बाड़ लगी थई? विढ़ण ऐं डंडा हणण जी या डंडा खाइण जी। इएं दुआ खपे, भगन जी सट बखड़ जो झट। डंडा हणण जी बाड़ लगी आ, ठाव थियो त ठा ठा बि बंदि त बाड़ त लॻंदी न बाबल। तूं दादन ऐं शफ़न मां बाड़ पूरी कजाए। ही बिरादरीअ सां ठाह थियो आहे, दादन वारनि सां त न थियो आहे न। वाह जी ॻाल्हि कयव, इहो बि आहे। ऐं बाक़ी जेतर सलामी न भरींदा तेतर टड़काइन धाणनि वांगुरु हिचकी पहुचनि मूं वटि त वरी मां भड़काया ने, पतो पवे ने त बहराम बहरा। बिला शक बहरा, पर बर्फ जो तोखे झलियो अथमि न त चिड़ ॼाणाईंदड़ न ॻाल्हाए मूंसां। तूं फोड़ी रख राज ते, 96 लख ॼणो आहे। मथियां 3 लख ॼणा आहिनि बाबल, 96 लख छा जा? बेवकूफ़ कंहिं जाइ जा। ग़लति चयमि छा किबला? हा न, 3 लख शहबाद जे हवाले, बाक़ी मुंहिंजे हवाले हूंदा। मलेशिया, सिंगापुर, बैंकाक जो भाड़ो समझ। ऐं सिले में त मक़तूल जे वारसनि खे ॾियण लाइ चयो वियो हो न बाबल। अड़े इन्हनि खे फसलो खणी ॾींदुसि, समझ न। मां न समझंदुसि त ॿियो केरु समझंदो बाबल? हा, अॼु खां शुरू कर 1000 रुपयो घर, अटकल 10,000 घर थी वेंदा। इहो त पूरो किरोड़ो थी वेंदो बाबल। अड़े तेल जो ख़र्चो वरी तूं भरींदे छा? कहिड़ो अमेरिका वेंदो जहाज़ करे? तोखे राज खे चवण में तप थो चढ़े छा या ख़र्च थो अचई? हाणे जे सवाल कई त लपाट सां टमाटे जिया फिसी वेंदे, नथा ॼाणी त बहराम बहरा।
शहबाज खान जल्दी फैसले में हा करे कस लाइ विधीस न। कीअं कस लॻी कासिम? असांजी बाह वापस न थींदीस न। कसी या नाहे लगी, कस बी लगी आ। इहा छा में कस न आहे? छो तो सोढल ताईं हुई, पर छोकरी भी राजी नहीं। अचण वक्त राजी हुई छा? खून जे वधाई। इहो चाचे मोंदर वारो खून भी लेखे में आयो आ कासिम, इन जे करे बहा थी वई। बादल दुरुस्त आ त हाणे हक न रहियो। हाँ न, बाकी मासी खदीजा वारन बाबत चिट्टो फैसलो न थियो, उन करे शहबाज खान गड़बड़ कंदो न कंदो। ऐं नई गड़बड़ करण ॾींदासूं बादल। और तुंहिंजे राज़पे जी ॻाल्हि थी आहे फैसले में। राज़पे खां सवाइ शहबाज खान कुछ कयो न त ही कासिम करनि था। शहबाज ऐं मीरल खां बचन ओए औरतन जी मर्जी। हिक ॿी ॻाल्हि आहे बादल। कहिड़ी? जे दादल जो रुख कनि त पोइ मात कबी छा? कासिम बिरादरनि में ठा मस थियो आ, वरी फसाद चङो न आहे। तव्हां भली कयो, मां न कंदुसि। मां जल्दी हलियो वेंदुसि भेटा जी दरगाह ते, वञी फिटो असाईंदुसि। या तुंहिंजी मर्जी आइस न। बाक़ी कासिम जी ॻाल्हि में वज़न आहे। जे औरतूं इहो फैसलो कनि त पोइ उन लाइ बि सोचणु घुर्जे। हा न, ठा बिरादरनि जो थियो आहे, उन सिलसिले में न थियो आहे। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि थी न त पोइ रेस अब्दुल मजीद वटि दाई थिबो। उन ते भरोसो आहे। जेको फैसलो कयई न त मञण जोगो हूंदो। बाबा साईं तव्हां मज़बूती सां हथ न विधुसि त मीरल ख़तरनाक थी वेंदो। लाकब मां डिस्ट्रिक्ट जेल हले विदो गुआर। बाबा साईं ॻोठ में गाट खयो घुमंदो थो वते, तव्हां वरी चओ था त डिस्ट्रिक्ट जेल वेंदो। चवी छा थो? जेको ॿुधव बाबा साईं, मुन पाण अखियुनि सां ॾिठो थमास। ॾिसंदे लांढी ॾे आयुसि पे त तव्हां मिली वियो। इहो माराइणो पियो गुआर। चओ त माराए छॾियांसि? अञा चवां? ठीकु आहे बाबा साईं, ज़िंदा न रहंदो, छो त गोहर खे हथ ॻाढ़ा करणा आहिनि, गानो बि ॿधणो आहे। गानो? तव्हां सां गॾु घोट थींदुसि बाबा साईं, ऐं दोल वॼंदा तूतड़ियूं। अॻ में मैदान साफ़ कर गुआर। मीरल ऐं पोइ बादल ताज़ो फैसलो थियो आहे। सरियाम अब्दुल मजीद खान ॻाल्हि कई त औरतुनि जो राजपो लाज़मी आहे, न त ॾिठा थी पवंदासीं गुआर। बिना देर हिन मीरल ऐं बादल खे निसार ऐं बाक़ी जेको बचो न उनखे समझाए वठंदासीं। जरगे खे कुछ वक्त गुज़रण दे, तूं वञ ऐं मीरल जो बंदोबस्त कर। बार बार बचियो तो वञे, इन दफ़े न बचण घुर्जे।